अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से कदावा यहाँ संजहा सैयद हल्ला से हेडलाइन सर। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में 13 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। काबीना PTDC जी प्रॉपर्टीज़ के लाॻापियल सूबनि जे हवाले करण, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में PTDC जी ज़मीन ख़ानगी शोबे खे लीज़ ते ॾियण जी मंज़ूरी ॾींदी। अफ़गानिस्तान सां ट्रांज़िट ट्रेड मुआहिदे में वाध जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। पाकिस्तान में कोरोना की शुरुआत का पोइ हाकारी केसिस घट तरीन सतह ते अची 100 खां बि घट थी विया। कोरोना खे वधीक 11 मरीज़ फौज, 400 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान हाकारी शरह 0.94 रही। कराची में औरंगी टाउन हवा ॻोठ मां KMC जी डेप्टी डायरेक्टर जो लाश हथ अचण वारो वाक़ियो। जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत गिरफ़्तार ज़ाल मुड़स के जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते चालान पेश करण जो हुक्म। पुलिस मूजिब उमेर उर्फ मेजर मुख जवाबदार ऐं संदसि ज़ाल उरूसा केस में शरीक जवाबदार आहिनि। जवाबदार ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते मिसबाउल सलाम खे क़त्ल कयो। खैरपुर में सेहत खाते की नाअहली मच्छरमार स्प्रे न थियण करे डेंगू के केसनि में लाॻितो वाध थियण लगी। शहरनि में परेशानी की लहर पखिड़ियल शहरनि मुतालबो कयो आहे त मच्छरमार स्प्रे न थियण करे डेंगू ऐं मलेरिया जा केस वधी विया आहिनि। बिना देर मच्छरमार स्प्रे कराइण सां गॾु ॿिया ज़रूरी उपाउ वठी बीमारियुनि खां बचायो वञे। बलूचिस्तान के साकरान वारे इलाइक़े में जाबलू पट्टी तां 2 नौजवाननि जा लाश हथाया। 2 लाश अस्पताल मुंतकिल कया विया। सुञाणप नथी सघी। पुलिस मूजिब 2 नौजवाननि खे तशद्दुद बाद क़त्ल कयो वियो।